दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु कराची में एक घर में मौजूद आहियूं जेको घर आशिक़ मल्लाह जो आहे। आशिक़ मल्लाह हिन किराए जे घर में रहे पियो। आशिक़ मल्लाह खोड़ा जो मल्लाह आहे। खोड़ा शहर जी हिकिड़ी मोज़िज़ शख़्सियत जे ख़ानदान मां आहे। आशिक़ मल्लाह फैज़ मल्लाह जो भाउ आहे। आशिक़ मल्लाह पंहिंजे गुलाम सिंह जज जेको आहे उन जो भाटियो आहे। आशिक़ मल्लाह जेको आहे सो कराचीअ में काफ़ी अरसे खां पंहिंजी महिनत जदोजहद जारी रखियो पियो अचे, पर अलाह जी कुदरत आहे जो हू हिन वक़्तु फालेज में वठिजी वियो आहे। हाणे तव्हांखे ॾेखारियूं पिया त हीउ यारड़ो हिते किराए जी जॻह में हीउ पंहिंजो सामानड़ो, हीउ जेको हुनजो अजड़ो जेको आहे, हीउ मटड़ा वटड़ा हुनजा आहिनि। हीउ हुनखे जेकी औलाद आहे उहा न्याणियुनि जी औलाद आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त संदसि भाइरनि हुनजी सार कान लधी त को असांजो भाउ फालेज में वतल आहे त को हुन खां सार लहिजे या हुनजी पुछा कजे या हुनजी ख़्याल बि लहिजे। हीअ आहे आशिक़ मल्लाह जेको कराची में ड्राइवरी जे हवाले सां बि कप्तान हुयो ऐं पंहिंजे कमनि जे हवाले सां बि महिनत करे पंहिंजो घर जो चरखो हलाए पियो। हाणे आशिक़ मल्लाह खे फालेज थिए खे अॼु 4-5 महीना गुज़री चुका आहिनि, पर हीउ जेको आहे हिन महिल उन हालात मां निकिरी चुको आहे, पर कमु करण जहिड़ो न आहे। न कमु करण जे करे हिन जा जेके बचड़ा आहिनि उहे मासूम। हीउ किराए जो घर जेको 15,000 किरायो आहे, उन खां अलावा हिन बच्चनि जो जेको गुज़र आहे उहो कीअं पियो थिए। अचो त हिन आशिक़ मल्लाह सां बि ॻाल्हायूं ऐं हुन संदसि घरवारी सां बि ॻाल्हायूं। आशिक़ साईं जो हाल अहिवाल ही तव्हांखे जो फालेज थियो आहे घणा महीना थिया आहिनि? तक़रीबन 6 महीननि खां मथे थी वियो आहे। तव्हां हिते केतिरे टाइम खां रहो पिया कराची में? असांजो साईं तक़रीबन 1.5 साल खां मथे थी वियो आहे टाइम। जॾहिं बरसाति पई त असां कराची हलिया आयासीं। हिते छा पिया कयो पहिरियों बाबा हिते मज़दूरी कई आहे, डायरी कई आहे, मूंगफली हलाया आहिनि, खपाया आहिनि। गुज़र सफ़र थी पियो वञे, हाणे त गुज़र सफ़र में बि ॾुखियाऊं ॾाढा। हिन वक़्तु जेको हीउ किरायो आहे घर जो ऐं अझो बचड़नि जो गुज़ारो कीअं पियो थिए? साईं ॾाढो ॾुखियो पियो थिए ऐं किरायो हिन महीने न ॾेई सघियाऊं। महीनो पूरो रहिजी अलाह मालिका चई कुझु नथो सघिजे। हीउ आशिक़ मल्लाह आहे, तव्हां हिनखे सुञाणे सघो था, जेको हिन वक़्तु बिस्तरे बेड़ आहे। हीअ संदसि नंढड़ियूं नंढड़ियूं न्याणियूं आहिनि जंहिंखे पुट जी औलाद नाहे ऐं बेवस यारो मददगार आहे। हिन वक़्तु जेको हिन हालात में हिकु बिस्तरे भेड़ आहे, पर हले थो त सॼो जिस्म हुनजो ॾके पियो ऐं हुन जूं ॼंगूं ॾकनि पियूं। हू कमु खां हिन महिल लाचार में आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त भाउ पिनंदो बि न आहे, न कंहिंखां घुरी सघियो आहे। उहो हिन हालात में कीअं पियो गुज़ारे। अचो त संदसि घरवारी सां ॻाल्हि ॿोल कयूं। अदी ॾियो हाल अहिवाल। हीउ जेको तव्हांजो मुड़ुसु हुनखे घणो टाइम थियो आहे हिन फालेज में? 6-7 महीना थी विया। 4 महीने मथे 5 महीना। हिन जो गुज़ारो कीअं पियो थिए भाऊ? घणा बचड़ा अथव? 4 चारई न्याणियूं आहिनि, पुट आहिनि? चारई न्याणियूं आहिनि। कमाइण वारो केरु हुयो? बसि सिर्फ़ु कमाईंदो केरु हुयो? ॿियो बि कोई आहे या रुगो आशिक़ आहे? हिन वक़्तु जेकॾहिं आशिक़ खे जेकॾहिं 4 महीना थिया आहिनि, इहो वक़्तु कीअं पियो गुज़रे? बच्चनि खे लटो खपे, कपिड़ो खपे, बच्चनि खे खाइणु पीअणु खपे, उन जे लाइ केतिरी तकलीफ़ में आहियो? तव्हांजी कंहिं सार लथी आहे आशिक़ जे कंहिं भाउ या कंहिं मिट माइट? हाणे तव्हां कंहिंखे अपील कंदो जेकॾहिं माना पंहिंजे मिट माइटनि खे अपील कंदो या माना होॾे ॻोठ बि वेंदो त उते बि वञणु चाहींदो या हिते ई रहंदो? बस हाणे हिते ई रहंदासीं। ॻोठ कहीं नहीं वञे, कोई अथसीं न त कंहिं माण्हू वञे। सारे कोई कोन लैस, न भाई न चाचा न मामो, कोई न लैस कंहिं वञे। नंढड़ा जेकी नंढड़ियूं न्याणियूं आहिनि उहे घणी उमिरि जूं आहिनि? उहे नंढड़ी हिकिड़ी आहे 10 सालनि जी, बि आहे 8 सालनि जी, हिकिड़ी आहे 4 सालनि जी, बि आहे 3 सालनि जी।
अच्छा, ही ॿ नंढियूं नियाणियूं आहिनि, ॿियूं जेकियूं सो ॿ मदरसे वियूं आहिनि जेकियूं क़ुर शरीफ़ पढ़नि पियूं। आशिक़ मल्हार, तव्हां जेके भाउ तव्हां सां राब्तो कयो आहे फ़ोन ते? न साईं, कंहिं बि न कयो आहे। कंहिं बि राब्तो न कयो आहे? मां खोड़ा वासियुनि खे गुज़ारिश कंदुसि त दुनिया दमगुज़र आहे ऐं दुनिया थोरो अरसो आहे, हीअ दुनिया दौलत सभु फिटी करे वेंदो, पर लाचार के मजबूर जी मदद ज़रूरु कयो। ऐं मूं ईअं बि ॾिठो आहे त अक्सर जीअरे जो कोई कोन्हे को, मुए जो हर कोई आहे। जॾहिं माना मरी वेंदो आहे त असां सभु ईअं ई चवंदा आहियूं त फलाणो भलो हुयो, टीरो भलो हुयो, ॾाढो सुठो हुयो, उनजे तॾे ते वञी उनजी चांहि, उनजी मानी, उनजा चांवर कणे जा खाई पेट भरियूं हलिया ईंदा आहियूं। इहो न पुछंदा आहियूं त हुन इहो कणे जा पैसा किथां आंदा ऐं उनजो देॻ कीअं रधई ऐं उन चांहि जो प्याली जा पैसा काॾों आंदी, उहो असां न ॾिसंदा आहियूं। असां उहो उनजो खायूं, दुआ घुरियूं हलिया ईंदा आहियूं। पर अफ़सोस आहे जो हीउ जेको ज़िंदा इंसानु आहे उहो हिन महिल बिस्तरे ते जेकॾहिं भेड़ आहे, उनजा नंढा नंढा मौसूम आहिनि, उनजी सार न संदसि भाइरनि लधी आहे, न कंहिं मिट माइट लधी आहे। मां हिन वक़्तु जेके बि मल्हाह बिरादरी आहे उनखे गुज़ारिश कंदुसि, या खोड़ा शहर में जेके सरमाएदार आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं आशिक़ मल्हाह जी का अहिड़ी हेल्प कयो जंहिंमें आशिक़ मल्हाह पिनण जे लाइ न, पर कंहिं पंहिंजे रोज़गार जे लाइ का मांडली वांडली का पिड़ी बिड़ी हणी उते संदसि पंहिंजे बचड़नि जो को गुज़ारो करे सघे ऐं उते वञी रड़ी वेही उहो पंहिंजो हलाए सघे। उन जे लाइ जेको असां अॼु वीडियो आहे उहो ही इन जे करे रिकॉर्ड करे रहिया आहियूं। आशिक़ मल्हाह मूंखे हमेशह रोके बि पियो त साईं मां